बरसाती तबाहकारियों के बाद शहजादकोट समेत गिरदोनवा में पागल और आवारा कुत्तों के काटने समेत कुत्तों में एक अजीब सी बीमारी फैल गई है, जिससे शहरी परेशान और बेहाल नज़र आ रहे हैं। पहिरों तो वश टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं शहर जे करंट इशू ते जेको आहे सो मीडिया ते हाईलाइट कयो आहे हिन मसइले खे। ही मसइलो तालका म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेशन जो आहे त जेके शहर में रोलू कुत्ता आहिनि उन्हनि जिन में मुख़्तलिफ़ बीमारी फैलिजी चुकी आहे, मुख़्तलिफ़ ज़ख़्मी हालतुनि में घुमनि था पिया, उन मां ब्लीडिंग वहे थी पई। उन जे ब्लीडिंग जे करे जेको उन मां जरासीम आहिनि उहे माण्हू जे लाइ वॾो नुक़सानकारु आहिनि, इंसान ज़ात लाइ वॾा नुक़सानकारु आहिनि। उन जे लाइ हिते असां वटि जेका जानवरनि जी हॉस्पिटल आहे ऐं उहा बि गैरफ़ाल आहे, उहे बि कुझु कोन था कनि। हिते रोलू गॾह घुमनि था पिया ऐं उहे बि ज़ख़्मी हालत में घुमनि था पिया ऐं उन्हनि खां बि ब्लीडिंग हले थी पई ऐं उहे शहर जे लाइ माण्हुनि जे लाइ वॾो नुक़सानु आहिनि। असां मुतालबो कंदासीं डीसी खां, डीसी कंबर शहजादकोट खां या कमिश्नर लाड़काणो खां त हू इन्हनि ते नज़रसानी करे ऐं ही सभु शयूं शहर जे अंदरि थियनि पियूं ऐं म्यूनसिपल सभु शयूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसण जे बावजूद बि को क़दम नथी खणे। उन जे लाइ असां गुज़ारिश कंदासीं डीसी साहब खे या कमिश्नर लाड़काणो खे त हू इन ते क़दम खणनि ऐं शहर में जेका जानवर जेका बीमारी फैलाइनि था पिया इन जी रोकथाम जे लाइ क़दम खणनि त ॾाढो सुठो थींदो। जीअं त रोलू कुतनि जे करे वधंदड़ बीमारियूं ऐं नंढा नंढा ॿार जेके उन्हनि जे ॾाढ़नि जे सबबु बीमार थिया आहिनि, उन सबबु ॾिसो त तव्हां काफ़ी बीमारियूं फैलिजंदियूं अचनि थियूं। उन हवाले सां सिंध हुकूमत खे अपील कंदासीं त बराए महिरबानी करे म्यूनसिपालिटी अमले खे चई करे इन मसइले ते ध्यानु ॾियनि। शहजादकोट में ॾिसी रहिया आहियो हिनमहिल रोलू कुत्ता जेको आहे सो उरूज ते पहुची विया आहिनि। इन्हनि जे सबबु ॿार बि जेको आहे सो डिॼी स्कूल वञनि था। मां सिंध हुकूमत खे अपील कंदुसि त इन कुतनि जे हवाले सां सख़्तु एक्शन खयो वञे। पागल और आवारा कुत्तों के हवाले से शहरियों ने वश न्यूज़ से मजीद बात करते हुए कहा कि मकामी और ज़िले इंतज़ामिया को इस हवाले से ख़ास नोटिस लेना चाहिए, मगर अफसोस कि वो ख्वाब खरगोश के मज़े लूटने में मसरूफ़ और दूसरी जानिब शहरी पागल और आवारा कुत्तों के रामो करम पर दिखाई दे रहे हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।